दादू मां ब्यूरो चीफ शहजाद चांडियो की रिपोर्ट मुताबिक दादू पीपी ज़िले दादू पारां शहीद जमहूरियत राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 88हीं सालगिरह की तकरीब रेलवे लाइन लॻल रज़ा जमाली हाउस ते थी गुज़री। उन मौके ते क़ुरान ख़्वानी कराए शहीद राणी जे रूह खे सवाबदारिन पहुचाइण लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब में सपाफ यूथ ऐं पार्टी जे ज़िले तंज़ीमुनि जे अॻवाननि भरपूर शिरकत कई, जंहिंमें अब्दुल हमीद जमाली, कामरेड ज़ुल्फ़कार जमाली, सोहराब जमाली, ज़किया जमाली, नवीद जमाली, आफ़ाक लगारी, कैप्टन एहसान लगारी, ज़मीर जमाली समेत सवे उहिदेदारनि वर्करनि शिरकत कई। अॻवाननि पारां शहीद राणी खे भेट पेश कंदे चयो त पूरी दुनिया जे मञल क़ाइद जी क़ुर्बानियुनि खे नथो विसारे सघिजे। भुट्टो ख़ानदान हमेशह अवाम जी बहितरी ऐं मुल्क पाकिस्तान लाइ सियासत कंदे शहादत जा जाम पीता आहिनि। अॼु बि शहीद ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि जो मिशन जारी आहे।